वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त नौजवान असांजो क़ीमती असासो आहे। नौजवाननि जी कामयाबी सिंध जे रोशन ऐं मज़बूत मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। नौजवाननि जे आलमी ॾियारे ते पंहिंजे पैगाम में वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध जा नौजवान असांजी उमेद, तवनाई ऐं रोशन मुस्तक़बिल जी सभ खां वॾी ताक़त आहिनि। वॾे वज़ीर चयो त नौजवाननि खे मौक़ा, मयारी तालीम, हुनर ऐं रोज़गार ॾियणु असांजी तरजीह आहे। सिंध जा नौजवान तालीम, टेक्नोलॉजी, कारोबार, रांदियुनि ऐं ॿियनि शोबनि में पाण मञराए रहिया आहिनि। मुराद अली शाह चयो त डिजिटल ऐं AI समेत जदीद हुनर नौजवाननि लाइ कामयाबी जा नवां रस्ता खोले रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त नौजवान असांजो क़ीमती असासो आहिनि। नौजवाननि जी कामयाबी सिंध जे रोशन ऐं मज़बूत मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। नौजवाननि जे आलमी ॾियारे ते पंहिंजे पैगाम में वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध जा नौजवान असांजी उमेद, तवनाई ऐं रोशन मुस्तक़बिल जी सभ खां वॾी ताक़त आहिनि। वॾे वज़ीर चयो त नौजवाननि खे मौक़ा, मयारी तालीम, हुनर ऐं रोज़गार ॾियणु असांजी तरजीह आहे। सिंध जा नौजवान तालीम, टेक्नोलॉजी, कारोबार, रांदियुनि ऐं ॿियनि शोबनि में पाण मञराए रहिया आहिनि। मुराद अली शाह चयो त डिजिटल ऐं AI समेत जदीद हुनर नौजवाननि लाइ कामयाबी जा नवां रस्ता खोले रहिया आहिनि।